हुकूमत पीटीआई गालन वारन कमेटियुनि जो इजलास जारी। स्पीकर अयाज सादिक की सदारत हेठ थियल इजलास में बिनी धुरनि जा मेंबर शरीक TORs करजी पे मुकम्मल कंदासीं। अञा त शुरुआत थी आहे। इसाक डार स्पीकर अयाज सादिक जो चवणु आहे त हुकूमत अपोजिशन विच में ॻाल्हियुनि जो अमल सुठो समण आहे। एस्टेब्लिशमेंट जे ॻाल्हियुनि बाबति रज़ामंदी जी ख़बर नाहे। संदसि कम सहूलियतकारी करणु आहे। फ़ैसिलो बिनी धुरनि खे पाण करणो आहे। सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे तो मासिक खे विसारे सुठी नियत सां अॻिते वधणु चाहिनि था। ॻाल्हियूं सदाई ताक़तवर सां थींदियूं आहिनि। सदाई चवंदो आहियां त जेकी हुकुमरानी करे रहिया आहिनि तंहिं सां ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। सियासती मुल्क खे बचाईंदी। पीटीआई पाण अॻूणे सदर आरिफ अलवी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। पीटीआई बानी बुशरा बीबी खिलाफ 190 मिलियन पाउंड रेफरेंस केस जो महफूज़ कयल फ़ैसिलो मुलतवी। हाणे 6 जनवरी ते फ़ैसिलो ॿुधाए पींदो। एहतसाब अदालत इस्लामाबाद जे जज नासिर जावेद राणा 190 मिलियन पाउंड रेफरेंस केस जी ॿुधणी कई। 190 मिलियन पाउंड रेफरेंस केस में बानी बुशरा बीबी खिलाफ फ़ैसिलो अॼु न ॿुधाए पींदो। मोकलूं अची रहियूं आहिनि। हाई कोर्ट जो कोर्स बि आहे। जज जा रिमार्क्स। केपी में अमन अमान लाइ सभिनी खे किरदार अदा करणो पवंदो। दहशतगर्द मुल्क ऐं असांजे मुस्तक़बिल जा बि दुश्मन आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मुक़ाम जो शांगला में अमन अमान बाबति एक्शन कमेटी खे ख़िताब। चवे थो केपी में 2007 खां दहशतगर्दी कर कयो आहे। केपी जे अवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदा रहिया आहिनि। MD कैट जी ॿीहर टेस्ट वठण वारे मामले ते धुरनि खां जवाब तलब। MD कैट जे 9 उम्मीदवारनि सवालनामो जारी करण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो। अदालत सिहत वारे सेक्रेटरी PMDC सखर IPA ऐं ॿिनि धुरनि खां जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी सियारे जी मोकलनि खां पोइ 1 हफ़्ते ताईं मुलतवी। सिंध हाई कोर्ट जी आईनी बेंच में KMC जे रिटायर्ड मुलाज़िमनि जी रहतूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत KMC जे दरख़्वास्त गुज़ारनि बाबति रिकॉर्ड तलब करे वरितो। ॿुधाए पिने त दरख़्वास्त गुज़ारनि जे पेंशन जी मद में केतिरी अदायगी कई पई। अदालत जो पुछाणो। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील जो चवणु हो त मुख़्तलिफ़ शोबनि मां रिटायर्ड मुलाज़िमनि खे रहतनि जी अदायगी न पई थी वञे। मुलाज़िम चइनि वरियनि खां ऑफिसनि में धिका खाई रहिया आहिनि। KMC जे वकील चयो त मुलाज़िमनि खे पेंशन अदा कई थी वञे। मुलाज़िम रिटायर थियण खां पोइ ॿिनि सहूलियतुनि जा अहल न आहिनि। अदालत पारां ॿुधणी सियारे जी मोकलनि जे 3 हफ़्तनि खां पोइ मुक़ररु करण जी हिदायत। मलीर में स्टील मिल मां लोहो ट्रामो ऐं बिजली जा थंबा ऐं तारूं चोरी करण जे इल्ज़ाम हेठि 7 ॼणा गिरफ़्तार। केस दाख़िल। पुलिस मूजिबि ॻुझे इतला ते स्टील मिल रोड लग कार्रवाई करे 7 चोरनि खे बिजली जे थंबनि समेत गिरफ़्तार करे वरितो। 2 जवाबदार फ़रार थी विया। सिंध हाई कोर्ट में कराची यूनिवर्सिटी जे गुम कयल शागिर्द जी बाज़ाबी लाइ दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी। SHO अज़ीज़ भट्टी जे पेश न थियण ते अदालत पारां सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत SHO अज़ीज़ भट्टी खे ईंदड़ ॿुधणीअ ते हर सूरत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। SSP ओभर SHO अज़ीज़ भट्टी खे ईंदड़ ॿुधणीअ ते अदालत में पेश करे अदालत जो हुकुम। कराची जे सिंधी वसंदी नूर मोहम्मद पुरफत कोट के इम्कानी तौर राहने खिलाफ प्रवासी घरनि खां निकिरी आया। एहतजाजी धरणो रेवेन्यू ऐं एंटी इंक्रोचमेंट अमलो हाई कोर्ट जे नासिर सां गॾु पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री साण करे नूर मोहम्मद पुरफत कोट पहुची विया। गरी मशीनरी बांधी पई छिकताण वारी सूरत-ए-हाल। एहतजाज कंदड़ कोठाड़नि जो चवणु आहे त सिंधन क़दीमी कोर्ट आहे। हू कंहिं बि सूरत में ॻोठ राहण न ॾींदा।
रेड की बसा मई वक़्त पाथियल शर बिरादरी जा बन जवान पासिया पुलिस पारा मुकाबले जीताबाद चांदपुर शरीफ में अनवर शाह जे मिले मां वापसी दौरान पाथियल सनावला शर सुहेब बासियाब थी विया। पुलिस मौसिब 11 लंड वारे इलाइक़े मां धाड़ेलनि सां मुकाबले बाद मुखबिन खे बासियाब करायो। मेहड़ में पुराने खूनी तकरार तां फारिग एक जणो कतल खोसाई मक्सी बिरादरी की बिंदरिन में तकरार तां फारिग में मोहम्मद आलम मक्सी माची पियो पाकिबाद जवाबदार फरार दुरिन में छिटाण तेज थी वई। गजा में इसराइली फोर्सेस से हमला जारी 24 कलाकनि दौरान हमलन में 50 फलस्तीनी शहीद 54 जख्मी। जबालिया में इसराइली हवाई हमले में एक ही कुटुंब के 7 ॿार समेत 12 फलस्तीनी शहीद थी विया। इसराइली फौज अदवान अस्पताल की इमारत के बारूद से तबाह करने की धमकी दे छड़ी। गजा में हमास हमले में 5 इसराइली फौजी मारिजी विया। एक टैंक तबाह। यूनिसेफ के तर्जमान जो चमड़ा है तो गजा में 96 ॿार और औरतों ग़िज़ाई ज़रूरतन का महरूम आहिनि। सदर वज़ीर आज़म पारा कौमी टीम के दक्षिण अफ्रीका खिलाफ वनडे सीरीज़ खटण ते वाधायूं पेश। आसिफ ज़रदारी शहबाज शरीफ पारा क्रिकेट टीम के मुस्तक़बिल लाइ नेक ख्वाहिशन जो इज़हार। संदन चमड़ा है तो कौमी टीम पूरी सीरीज़ दौरान बेहतरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। उम्मीद है तो टीम मुस्तक़बिल में भी हीअं कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदी। पाकिस्तान दक्षिण अफ्रीका के 3 वनडे मैच में शिकस्त ॾेई सीरीज़ वाइट वॉश कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली का राम मारबी थईं हेडलाइंस वांटियो तफ़सीली खबरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।